जो चङो चयवा मुआखरा इनकलाब इनकलाब। दोस्तों, साथियों, मुझे भेणों, मुझा भाइरों, सीनियर अगवानों, हकमोजू जेसिन, अजय असांजी भेण अक्सा ये प्रोग्राम जो है उन पंहिंजे भाउ जी आज़ादी जे लाइ जेके 4 साल मुकम्मल थी चुका आहिनि। असां हिन रियासत का बार बार इहो मुतालबो कयो, कानून जी पाहदारी तव्हां करियो। तव्हां असांखे मुल्क दुश्मन, तव्हां असांखे आइन दुश्मन करार ॾियो था, पर तव्हां केतिरो पाण पंहिंजे कानून ते अमल पिरायो। जॾहिं त तव्हांजो कॉन्स्टिट्यूशन असांखे तहफ़ुज़ की फराहमी जो यकीन ध्यानी ॾिए थो ऐं सेफ कस्टडी जो पीहू लिखे थो। उन में 24 कलाकनि जे अंदरि गिरफ़्तार थियल माण्हू खे मैजिस्ट्रेट कोर्ट अॻियां पेश करण जो हुकुम बि ॾिए थो। उन खां अलावा सेफ कस्टडी सां गॾोगॾु हर फैमिली के, हर फ़र्द के प्रोटेक्शन जो हक़ ॾिए थो ऐं फ्रीडम स्पीच ऐं फ्रीडम ऑफ एसोसिएशन जो भी हक़ दे थो। पर तव्हां हिन कानून खे नथा मञो जेको कानून तव्हांजे इदारनि पाण ठाहियो, जिन जे कानून जे इदारनि हिन मुल्क जे पार्लियामेंट पास कयो ऐं उन कानून जे अमल, उन जे कॉन्स्टिट्यूशन ते तव्हां बि अमल नथा करियो। अॼु 4 साल थी विया आहिनि। अॼु न्याणियूं रोडनि ते आहिनि, अॼु हुननि जूं भेणियूं परेशान आहिनि, अॼु हुननि जूं माऊं रोई रहियूं आहिनि, अॼु हुननि जूं न्याणियूं जेके पढ़नि खां महरूम आहिनि। इहो किथे जो इंसाफ़ आहे? इहा जेका आहे, इहा तव्हां ख़ुदि हिन रियासत जे अंदरि तव्हां असांखे डिग्रेड करे नयूं कानूनूं ठाहे असांखे नीच ताईं नाबूद करणु चाहियो था। पर इहो यादि रखो, असां तव्हांखे इहो ॿुधाइण था चाहियूं, जेसीं ताईं आख़िरी सिंधी आहे, सिंध उन जी आहे, तव्हां असांखे मारे छॾियो, तव्हां हुनखे खंभे खणो। तव्हांखे ख़तरो छाकाणि आहे जो माण्हुनि खे छो खयो थो वञे? असांखे पहिरीं हिन जो जवाबु खपे। असां चाहियूं था, असांजो हिते हिकिड़ो ई मुतालबो आहे, जेके बि मिसिंग कया विया आहिनि उन्हनि खे फौरी तौर, जेकॾहिं उन्हनि ते को एलिगेशन, को चार्जिस आहिनि, उन्हनि खे कोर्ट जे अॻियां जेको पेश कयो वञे। जेकॾहिं हू जेके नाइंसाफ़ आहिनि हुनखे फौरी तौर पंहिंजे बचनि जे हवाले कयो वञे, पंहिंजे माउ भेणनि जे हवाले कयो वञे। इन सां गॾोगॾु ही रियासत में जेका तव्हां कानून जो खिलवाड़ करियो था, हिन कानून जे मथां माण्हुनि जो एतमाद ख़तमु थी रहियो आहे। इहो एतमाद ख़तमु थींदो हिन कोर्टनि, हिन अदालतनि, हिन जेके वॾियूं वॾियूं पघारूं खणंदड़ जज आहिनि, हिननि खां हाणे असांखे को बि इंसाफ़ जी उमेद नथी थिए। उन जे हूंदे बि असां हिन रियासत में रही करे, असां हिन कानून खे मञी करे असां तव्हांखे अपील था करियूं, तव्हां जेकर कानून खे मञो था, तव्हां जेकर हिननि अदालतनि खे मञो था, तव्हां जेकर हिन सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट, लोअर कोर्ट जे फ़ैसिलनि खे तस्लीम करियो था, उन्हनि खे पेश करियो फौरी तौर ऐं हुननि ते ट्रायल हलायो। जेकॾहिं हू ॾोही आहिनि हुनखे सज़ा भले ॾिनी वञे। असां तारीख़ खे ॾिसूं त भगत सिंह अंग्रेज पार्लियामेंट में बम धमाको कयो, उन खे बि मिसिंग न कयो वियो, उन खे बि टार्चर न ॾिनो विया, उन खे बि मर्डर खां मिलनि पर उन ते बि ट्रायल हलायो। उन खां पोइ हुनखे जेका ॾिनी वई, उहा हुनखे जेका सरेआम ॾिनी वई। पर तव्हांजो कानून, तव्हांजो अदालतूं असांखे मायूस थियूं कनि जो माण्हू मिसिंग ऐं उन खां ऐं माज़र चाहींदुसि ॿिया बि दोस्त वेठा आहिनि जेका ॻाल्हाईंदा ऐं मुख़्तसिर करे पंहिंजी जॻह थो वठां। महिरबानी।